जिंदाबाद अफवाज पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह कश्मीर बनेगा पाकिस्तान कश्मीर बनेगा पाकिस्तान ये हक हमारा आजादी ये हक हमारा आजादी छीन के लेंगे। नाज़रीन असां हिन वक़्तु प्रेस क्लब लारकाणे जे अॻियां बीठा आहियूं। हिते 6 सितंबर जे हवाले सां पाक फ़ौज खे ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ काफ़ी सारा जलसा जुलूस कया विया आहिनि। हिते हिकिड़ो जलसो आहे जेको खलील अहमद जाफ़री जी अॻुवाणी में पाक फ़ौज खे ख़िराज अक़ीदत पेश करण जे लाइ कयो वियो आहे। अचो त हिननि खां पुछा कंदासीं हिन जो छा चवणु आहे हिन जे बारे में। शान रैली मुनक़द की वई जिनमें तमाम जेके लाड़के या साथी हुआ उन्होंने माना हिस्सो वरितो आहे। मेन मक़सदु हुयो सिर्फ़ु 6 सितंबर जा जेके आहिनि शौहदा उन्हनि खे ख़िराज अक़ीदत पेश कयूं ऐं पाक फ़ौज सां इज़हार यकजहती जो इज़हार कयूं, जंहिंजे लाइ तमाम जेके मुहिब वतन असां सां गॾु आहिनि ऐं अलहमदुलिल्लाह ईअं ई गॾु हूंदासीं। पाक फ़ौज ज़िंदाबाद। सफ़ील अमीरानी पाकिस्तान जिंदाबाद ऑर्गेनाइजेशन जो ज़िम्मेदार असां हीअ रैली जेका आहे शोहदाए पाकिस्तान अफ़वाज पाकिस्तान खे ख़राज तहसीन पेश करण जे लाइ ख़राज तहसीन पेश करण जे लाइ आया आहियूं ऐं असां अफ़वाज पाकिस्तान खे पहिरियां त सलूट कयूं था। छो न असां अफ़वाज पाकिस्तान खे सलूट कयूं ऐं अफ़वाज पाकिस्तान ते फ़ख़्रु कयूं। असांजे अफ़वाज पाकिस्तान जा जवान पंहिंजो ख़ानदान पंहिंजो घर छॾे करे असांजी हिफ़ाज़त जे लाइ मुल्क जी हिफ़ाज़त जे लाइ बॉर्डरनि ते राति ॾींहुं दुश्मननि सां मुक़ाबिलो कनि था ऐं पंहिंजी जान जो नज़रानो ॾियनि था। तंहिंजे करे असां अफ़वाज पाकिस्तान खे ख़राज तहसीन पेश कयूं था। पाकिस्तान ज़िंदाबाद अफ़वाज पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद ऑर्गेनाइजेशन लाड़काणो। खलील अहमद जाफ़री सेंट्रल इंफॉर्मेशन सेक्रेटरी पाकिस्तान जिंदाबाद ऑर्गेनाइजेशन 6 सितंबर जे शोहदा खे ख़िराज अक़ीदत पेश करण जे लाइ पंहिंजनि साथियुनि सां गॾु इहा रैली कढी आहे ऐं 6 सितंबर ते अफ़वाज पाकिस्तान पाकिस्तान जो दिफ़ा कयो आहे, पूरे पाकिस्तान जे अवाम जो दिफ़ा कयो आहे, मुल्क जो दिफ़ा कयो आहे। असां उन्हनि खे सलाम था पेश कयूं। जेकॾहिं अफ़वाज पाकिस्तान न हुजे हा त हीउ पाकिस्तान बि न हुजे हा। पाकिस्तान आहे त अफ़वाज पाकिस्तान जे क़ुर्बानीनि जे वसीले सां आहे। असां आहियूं बि त पाकिस्तान जी अफ़वाज पाकिस्तान जे क़ुर्बानीनि जे वसीले सां आहियूं। अफ़वाज पाकिस्तान ॾींहुं हुजे राति हुजे जंग हुजे सैलाब हुजे कुदरती कहिड़ी बि आफ़ात हुजे हर वक़्तु पाकिस्तान जी अवाम सां मुहबत जो रिश्तो पाकिस्तान सां मुहबत जो रिश्तो रखी पाकिस्तान जो बि दिफ़ा थी करे अवाम जो बि दिफ़ा थी करे। असां अफ़वाज पाकिस्तान जी इज़त अज़मत खे सलाम था पेश कयूं। अफ़वाज पाकिस्तान 6 सितंबर ते जेके शहीद थिया उन्हनि खे ख़िराज अक़ीदत पेश करण जे लाइ हीउ ॾियारो मल्हायो आहे ऐं असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे ऐं अवाम खे बि गुज़ारिश था कयूं त पंहिंजे अफ़वाज पाकिस्तान जा जेके बि ॾींहं अचनि उहे इज़त और एतिराम सां शानदार तरीक़े सां मल्हाइनि। खलील अहमद जाफ़री इंफॉर्मेशन सेक्रेटरी पाकिस्तान जिंदाबाद शोहदाए पाकिस्तान शोहदाए पाकिस्तान। जी नाज़रीन सॼे पाकिस्तान वांगुरु हिते बि असांजे लारकाणे में काफ़ी सारा अहिड़ा आहिनि माण्हू जेके पंहिंजे पाक फ़ौज सां मुहबत कनि था ऐं मुहबत जो इज़हार कनि था। मां आहियां मोहम्मद इक़बाल शेख चीफ रिपोर्टर मौजी सिंध न्यूज़ लारकाणो। हक़नि जी असलात लाइ मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल